खबरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल करासीं। मलीर कराचीअ मां सलेमान शाह जी रिपोर्ट मुजिब त समाजी कारकुन आज़ाद मुश्तबा बदतरीन ऐं नाजाइज़ बिजली लोड शेडिंग ख़िलाफ़ हिकु मुनफ़रद ऐं अलामती एहतजाज रिकॉर्ड कराईंदे ज़ंजीर पाए पंहिंजे घर खां पैदल मार्च कयो। के इलेक्ट्रिक ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जी शुरूआत 1991 जिस्तारे कोरंगी यूसी 7 मॉडल टाउन के गार्डन ते खां जिते आज़ाद मुश्तबा हथनि में एहतजाज चाट खड़ी ज़ंजीर पाए पैदल सफ़र शुरू कयो। हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं शहरनि मां थींदे एयरपोर्ट रोड ते क़ाइम के इलेक्ट्रिक ऑफिस जे मर्कज़ी गेट आॾो पहुतो। हुते बाक़ाइदा एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। हिन मौक़े ते संदसि साथ में फ़हीम जीएम गांगरो, एडवोकेट सद्दाम सिंधी, एडवोकेट अयाज़ लाड़, फरहान सलीम जट, कासिम चांडियो, राशिद कुरैशी ऐं ॿिया समाजी कारकुन पिणु मौजूद हुआ जिन एहतजाज में शिरकत करे यकजहती जो इज़हार कयो। एहतजाज दौरान शिरकत करण बैनर ऐं प्ले कार्ड खया हुआ जिन ते नाजाइज़ लोडेशन ख़त्म कयो, पूरा बिल मोकिलियो, मुकमल सर्विस ॾियो जा नाला दर्ज थियल हुआ। हिन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे समाजी कारकुन आज़ाद मुश्तबा चयो त मुल्क जे हुकुमरान असांखे मसइलनि महांगाई ऐं बदतरीन लोड शेडिंग खे ज़ंजीर में जकण ॼाण गुलाम बणाए छॾियो आहे। पर वाज़ा करणु चाहियूं था त असीं कंहिंजा गुलाम न आहियूं। बिजली गैस बुनियादी सहूलियतूं असांजो आईनी ऐं कानूनी तौरु इंसानी हक़ आहे। कोई एहसास ई न आहे हिननि में। जेकॾहिं असांजा हक़ खसाया विया त असीं हर फोरम ते आवाज़ उथारींदासीं ऐं हर मुमकिन जदोजहद जारी रखी वेंदी। हिननि चयो त हीउ एहतजाज कंहिं ज़ाती मुफ़ाद लाइ न पर अवामी हक़ लाइ आहे जेको जारी ऐं सारींदा थो। जेकॾहिं बि असांजा बुनियादी मसइला हल न थिया, जेकॾहिं असांजे लोड शेडिंग जो मसइलो हल न थियो त हीउ एहतजाज दायरो जेको आहे अञा वसी कयो वेंदो।